अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 23 मई आचर ऐं झुड़ बि आहे, गर्मी बि ओतिरी शदीद आहे। झुड़ पर घटि आहे, सो मींहुं त कोन वसियो, गर्मी ॾाढी आहे। ऐं हिन महिल तक़रीबन 11 थियण वारा आहिनि ऐं अॼु मूंखे कमु करिणो आहे हिते प्लांट्स खे जेको आहे जाइ हिननि जी बदिलाईंदमि, छो त हीउ वॾो थी वियो आहे त हुन में टकराइजे थो मथे ऐं हीअ नंढा वारा हितां हटाए हिन पासे रखंदा। सो इहो मूंखे अॼु कमु करिणो आहे ऐं रहो हथ में खणी बीठी आहियां, छो त परे खां भाॼी वारे जो आवाज़ु ॿुधो आहे त भाॼी वारो ईंदो त पहिरीं भाॼी वठंदमि, उनखां पोइ जेको आहे मां हिते हीउ कमु कंदमि। हीउ कैक्टस मुंहिंजो ॾिसो केॾो माशाल्लाह वॾो थी वियो आहे, हर पासे खां थो वधे। ऐं हीउ बि हीउ सभु पिया वधनि। ऐं 2-3 ॾींहं पहिरियों ॿिली हिते जंप खाधो हो त हे मुंहिंजा 2 प्लांट्स हेठि किरी पिया हुआ, त उन मां हिकिड़ो जेको आहे पॉट भॼी पियो आहे, त इनखे फ़िलहालु त ईअं ई मिटी विझी वापसि मां हिननि खे ईअं रखी छॾियो, त इन जो मां चेंज कंदमि। मथे हिकिड़ो ब्लू प्लांटर पियो आहे, इन जो प्लांट सुकी वियो आहे त इहो लाहे इन में कैक्टस पोखींदमि। सो बहरहाल फ़िलहालु भाॼी वारे जो वेट थी कयां, भाॼी वठण खां पोइ वरी मां सॼी प्लांट्स जी सेटिंग कंदमि। हिते गर्मी एॾी शदीद आहे। ॿी ॻाल्हि त हीअ हितां जी जेका छित आहे न, ॾिसो अनइवन आहे, माना हेठि मथे आहे, ॾाकण आहे, त उनजे करे थोरो स्लाइड आहे। हिते हीअं आहे, हिते टेरिस आहे मथे, त हिते अहिड़ी का जाइ न आहे जिते असां छित में पखो हणी सघूं। त ब्रैकेट फैन हिकिड़ो पियो आहे, सोचां थी उहो हणायां हिन पासे, या हिन महिल त मां कमु कंदमि न त पेडिस्टल फैन खणी ईंदमि ॿाहिरि, त जीअं मां उहो रखी करे हिते बीह सघां, न त हिते बीहण जी हाज़त न आहे। भाॼी वारो थी वियो, टमाटर वरितमि ऐं धाणा, तूरियूं प्लस अरबियूं। सो इहा भाॼी वरितमि ऐं हाणे वेंदमि ॿाहिरि, पखो रखंदमि पहिरियों ऐं पोइ कंदमि कमु। पखो खणी आई आहियां, हिते हलायो अथमि, हाणे हिते कमु बि करे सघिजे थो, बीह बि सघिजे थो। ऐं ॿियो त इहो पखो जेको आहे असल में मुंहिंजो चार्जर फैन आहे, पर ज़ाहिर बिजली ते बि हलंदो आहे, त मां हिनखे खणी अचे हिते यूज़ कयो आहे। अॼु हितां हिकिड़ो स्टूल बि हिते मां इस्तेमालु कंदमि, त ॾिसां थी छा थी करे सघां हिते हाणे। सो हीअ कुंड तव्हां ॾिसी वठो, त पोइ हिन खां पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। हे जेके नंढी हाइट वारा प्लांट्स आहिनि उहे हिते शिफ्ट कंदमि, हीअ वॾी हाइट वारो जेको आहे हिते शिफ्ट कंदमि, छो त पोइ हिनखे हिते मथे जाइ मिली वेंदी आराम सां। सो जेके चेंजिस आणींदमि उहे तव्हां सां शेयर कयां थी। सेटिंग थी वई हितां जी, तक़रीबन मुनो कलाकु लॻो आहे। ऐं स्टूल हे काठ जो रखियो अथमि, उनजे हेठां मां टाई जा पीसिस ॾिना आहिनि, त इन केस अगरि पाणी फर्श ते हारिजे त फ़ौरन जेको आहे इन्हनि खे नुक़सानु न ॾिए। ॿियो मूं वटि कोई प्लास्टिक न हुई, त मां हिकिड़ो थुल्हो शॉपर कटे उनखे 2 पीसिस करे हिन ते रखियो आहे, हिकिड़ो हिन ते रखियो आहे, हिकिड़ो ॿिए स्टूल जे लाइ रखियो आहे। ऐं हीअ जेको शेल्फ हो कुंड में वापसि रखियो मां, हाइट इन जी स्टूल जी नंढी, त हेठां मां हिनखे प्लास्टिक जो हिकिड़ो मुंहिंजो ॾरियल गिलास हो क्रैक पयल उहो मां ॾिनो आहे। ऐं सॼा पंहिंजा डेडर कलेक्शन, सॼा त न, काफ़ी सारा हिन में विहारिया अथमि। ऐं नंढिड़ो जेको आहे मथे रखियो आहे प्लांट पॉट। हे सॼो मुंहिंजो कॉर्नर जेको आहे हाणे स्नैक प्लांट जो ठही। ऐं कलर ॾियण लाइ हीअ लेडी बग हिते रखियो आहे, पर इहो हिन कुंडीअ में ॾाढो वॾो थो लॻे। ऐं हे मुंहिंजी प्लेट ख़ाली थी वई, छो त मथे चाढ़ियमि प्लांट्स, हिन में मां मशरूम रखी छॾियो आहे। हिननि सभिनी खे हटाइण में एतिरो गंदु निकितो, त इहो हाणे गंदु मां मेड़ींदमि, हितां सफ़ाई कंदमि। बाक़ी ॿियनि शयुनि जी मां हिननि जी सफ़ाई कोन कई आहे, सिर्फ़ु हिन प्लांट खे हिन पासे कयमि, छो त हिनखे ॾिसो मथे हाणे इलाही जाइ आहे, जेतिरो बि वॾो थिए। ऐं कंहिं ॾींहुं मूंखे हिनखे ॿधणो बि आहे थोरो, या त हिन दरीअ सां कोको हणी ॿधंदीमांसि, या कोई स्टिक हिन में विझंदमि त जंहिंजी सपोर्ट मां हिनखे ॾियां। त हे मुंहिंजा पेंटेड पत्थर इन्हनि में इलाही सुठा था लॻनि। हे मुंहिंजा सॼा हाणे जेके आहिनि स्नैक प्लांट हिकु पासे अची विया, पर अञा 2 वॾियूं कुंडियूं ॿिए पासे पयूं आहिनि ॿाहिरि। सो फ़िलहालु त उन्हनि खे मां कोन थी छॾियां, हे जीअं आहे तीअं आहे, कुझु बि चेंज न कयो आहे। बसि हीअ वॾी कुंडी होॾां ऐं नंढी कुंडी हिन पासे कई आहे। हीअ हिकिड़ो वुडन स्टूल मुंहिंजो मस यूज़ थियो, ऐं हिन ते मुंहिंजियूं 3 नंढियूं कुंडियूं ऐं हिकिड़ो मुंहिंजो शेल्फ कुंड में अची वियो आहे। सो ॾाढी मां ख़ुशि थी थियां। तव्हां बि ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे। मां अची वई आहियां अंदरि, ऐं हे मां सुबुह जो भत ठाहियो, जेके राति वारा बचियल चांवर हुया। सो हाणे हल्की बुख में इहो खाईंदमि मां, उनखां पोइ कपिड़ा धोईंदमि, वेंझंदमि, नमाज़ पढ़ंदमि, ऐं पोइ वरी तव्हां सां राब्ते में ईंदमि।
टाइम थियो 2:30 ऐं कपिड़ा धोई छॾियमि, नमाज़ पढ़ी छॾियमि, वेंदी आयमि। ऐं अॼु त गर्मी एॾी आहे, अॼु छा मतिलबु रोज़ ई गर्मी एॾी हूंदी आहे जो जेकॾहिं इहे कपिड़ा उस में न बि विझनि न त छांव में बि सुकी वेंदा। हिकु त ड्रायर मां निकितल आहिनि, ॿियो त तपिश एॾी आहे जो ईअं ई सुकी वेंदा। सो बहरहाल कपिड़ा धोइजी विया, मां हाणे बिल्कुलु फारिग आहियां। पखे खे हिते ई छॾे ॾिनो अथमि चार्ज करण लाइ। असां वटि अॼुकल्ह बिजली वेंदी कोन्हे, कल्ह बि इन लाइ वई जो कोई वॾो फॉल्ट थी वियो जेको अञा ताईं इलाही इलाइक़नि में बिजली बहाल न थी आहे। सो हलूं था अंदरि ऐं पखो हिते चार्ज थींदो रहंदो, शाम जो खणी अंदरि कंदमि लॻी। शाम थी वई आहे, 5:30 थी चुका आहिनि, 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे। मां इहे सूट कढियो त पहिरियों त हिन मां बॉर्डर्स अलॻि कयमि। हे सलवार जो कपिड़ो आहे, हिन मां हे पटी धार कई आहे छो त मां पाचनि ते बॉर्डर न हणंदमि। हे शर्ट आहे, उन तां हे बॉर्डर लाथो आहे। ऐं हिन मुंहिंजे वॻे जो जेको रओ हुयो उहो हुयो शिफोन जो, त मूंखे न पियो खपे। मां शिफोन जा रवा न पाईंदी आहियां, त उन ते मां सुञाण खे हिकिड़ो वॻो वठी ॾिनो ऐं पंहिंजे लाइ मां हिन जे लाइ प्लेन अहिड़ो ग्रे वठी आई आहियां रओ लॉन जो। सो ॾिसंदमि त उनखे कीअं थी मां कहिड़ी पटी कहिड़ी पाइपिंग हणंदमि। पहिरियों त बॉर्डर्स मूंखे शर्ट ते ॿाहनि ते ऐं दामन ते हणणा आहिनि, पोइ ॾिसां थी त कीअं थो कपिड़ो बचे, त उन हिसाब सां मां पोइ रए जी बि सेटिंग कंदमि। हाणे हिनखे हिते ई छॾियां थी ऐं हलां थी नमाज़ पढ़ण जे लाइ। टाइम जेको आहे 7:30 खां मथे थियो आहे ऐं सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। इन खां पहिरियों कपिड़ा सुकी विया त उहे लाहे वेढे रखिया, कपिड़नि जो स्टैंड अंदरि कयो, पखो चार्ज थी वियो उहो अंदरि करे रखियो। सो कम जो सिलसिलो त जारी रहंदो आहे, विच विच में थोरा सुस्तीअ जा बि गुज़रंदा आहिनि पीरियड ई चवां, टीचर ईअं ई ॻाल्हाए थो सघे। सो टीचिंग छॾे त अरसो थी वियो आहे, पर पोइ बि ऐं उनखां अलावा कमकार थींदो थो रहे, कमु त खुटण जो न आहे। ऐं अॼु मां राजमानी नथी पचायां छो त अलाए सुराण छा थी पचाए, तंहिंजे करे मुंहिंजी जान छुटल आहे। ऐं कल्ह तव्हां सां कचरी कोन कयमि, उफ़ ख़ुदा, कल्ह एॾी गर्मी थी हुई जो सफ़ा लॻे ई न पियो। ऐं बसि छा चवां, मूंखे हर ऊन्हारे में लॻंदो आहे त हिन साल मां न बचंदमि। अलाए केतिरा साल थी विया आहिनि जो हर साल मूंखे इहो लॻंदो आहे, पर हयाती आहे अञा, तंहिंजे करे मां बि आहियां। सो ज़िंदगी त पंहिंजे टाइम ते खुटंदी, जॾहिं वक़्तु खुटंदो हुकुम थींदो। सो बहरहाल अहिड़ियूं ॻाल्हियूं नथा कयूं। ऐं बाक़ी गर्मीअ में कम जी स्पीड घटिजी वई आहे। अॼु थोरो ॿाहिरि प्लांट्स वटि कमु कयमि, सुभाणे बि वरी मूंखे हिते थोरो कमु करिणो आहे छो त हिकु ॾींहं में एॾो सारो मां कमु नथी करे सघां। त ऐं एॾियूं हेवी कुझु कूंडियूं आहिनि त उहे बि मुंहिंजे छिकण खां थोरियूं माना मुश्किल आहे। त अॼु मां सुराण खे सॼे हिकिड़ी वॾी वारी कुंडीअ सां ॿिन्ही गॾिजी हुनखे ॻेलियोसीं छो त मूंखां अकेले में कोन पई थिए। त कुझु कमु अॼु कयमि, कुझु सुभाणे कंदमि इंशाअल्लाह। सिलाई सफ़ा कोन कई अथमि, अॼु ई कपिड़े जा बॉर्डर्स कटे रखिया, कोशिशि कंदमि त सुभाणे कटिंग कयां ऐं कुझु कमु शुरू कयां। तेज़ गर्मीअ में कमु नथो थिए मूंखां, हमेशह न थींदो आहे नंढे हूंदे खां, ऐं तेज़ सीअ में बि। सो बसि या त बहार जी मुंद हुजे या ख़िज़ा जी मुंद हुजे, बाक़ी ऊन्हारो सियारो जेको शिदत वारो आहे उहो ॾुखियो आहे थोरो। सो बहरहाल सभई पंहिंजी केयर कयो, पंहिंजो ख़्यालु रखो, पाणी इलाही पीओ, हरू भरू ॿाहिरि न निकिरो, ऐं एॾी मजबूरी हुजे त पाण खे कवर करे ढके चङी तरह ॿाहिरि वञो। ऐं मुंहिंजा इलाही सारा कम जमा थी विया आहिनि ऐं हाणे त मूंखे लॻे थो त लाज़मी वञिणो ई वञिणो पवंदो मूंखे कंहिं ॾींहुं, छो त एॾा ॾींहं हर शइ खे छॾे नथो सघिजे। त वधीक कुझु शेयर करण लाइ कोन्हे, जेको जीअं ॾींहुं गुज़ारियमि उहो तव्हां सां शेयर कयो अथमि। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। व्लॉग खे हिते ख़तमु थी कयां अॼु। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।